जी नाज़रीन, वक्त बदलियो, हालात बदलिया, पर न बदली त घोटकी ज़िले जी क़िस्मत न बदली। इन वक्त असीं मौजूद आहियूं ज़िले घोटकी जी सब खां वॾी DHQ हस्पताल मीरपुर माथेलो में, जिते सहूलतनि जा फुक़दान आहिनि। काफ़ी अरसो ही हस्पताल गिम्स इदारे जे हवाले हुजण बावजूदु हाणे जेको आहे इहा हस्पताल ज़िले इंतज़ामिया हेल्थ डिपार्टमेंट हवाले आहे, पर उन बावजूद बि हिन हस्पताल जी क़िस्मत न बदली। मीरपुर माथेलो, ॾहरकी, उबाड़ो ऐं पासकिरदई जा केतिरा ई इलाइक़ा आहिनि जितां जा मरीज़ हिन हस्पताल में ईंदा आहिनि, मगर हिते जेको आहे सहूलतनि जो हिकु वॾो फुक़दान आहे। असां हिते 11:30 खां 12 बजे विच में आया आहियूं। असां हिकिड़ी गोरी लाइ परेशान हो। पूरी अस्पताल तव्हां ॾिसो था, ताला लॻा पिया आहिनि। 12 खां पहिरियों ताला लॻा पिया आहिनि। इहा हाल नहीं, असांखे कलाक ॾेढ थी वियो फिरंदा कोई डॉक्टर कोन मिलियो, कोई सहूलियत कोन्हे असांजे अस्पताल सिविल अस्पताल में। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं घोटकी ज़िले जी सब खां वॾी हॉस्पिटल DHQ हॉस्पिटल जे पार्किंग एरिया में। त हीअ हिकु एम्बुलेंस बीठी आहे, हिकु हीअ एम्बुलेंस आहे, हिकु ॿी आहे, हिकु टे एम्बुलेंसूं हिते बीठियूं आहिनि, जेके हिन टाइम नाकारा थियूं बीठियूं आहिनि। हीअ एम्बुलेंस काफ़ी अरसे खां इते ई बीठल आहे। DHQ हस्पताल मीरपुर माथेलो जी मिल्कियत आहिनि, उन्हनि जी प्रॉपर्टी आहिनि, मगर बदकिस्मती सां इहे जेके एम्बुलेंस आहिनि इहे अवाम खे सहूलतूं ॾियण बजाए इते ई जेको आहे बी नाकारा थी चुकियूं आहिनि। कोई डॉक्टर कोन्हे हिते अस्पताल में, तड़पदा घुमदा भईदा वधाऊं। पाणी कोन्हे हिते, सहूलियत इंतज़ामिया छा जी सहूलियत थी। होॾां डॉक्टर मोकिलियो आहे त हेपाटाइटिस C B जा वैक्सीन वठी अचो। हिन माल तोड़ी खड़ा आहियूं। असांखे त कोई अस्पताल में माण्हू को नज़ारे नथो अचे। साईं ॾुझो महीनो असांखे टाइम अॻे ॾिनो आहे 5 महीने जो 5 तारीख़ ते ईंदा, वरी उहो ॾेई वरी हाणे 7 महीने जी 3 तारीख़ ते चयो था। डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं हेल्थ डिपार्टमेंट जे आला ऑफिसरनि खे घुर्जे त DHQ हस्पताल जी बहाली लाइ को बहितर उपवाह वठनि।